अॻूणे वॾे वज़ीर ऐं GDA जे मरकज़ी अॻवान सैयद गौस अली शाह चयो आहे त हू पंहिंजे नाफ़रमान औलाद सां मीडिया जे साम्हूं लातालुकी जो इज़हार करे थो। संदसि मिल्कियत मां लातालुक थियलनि में अली हैदर शाह, शबीर हैदर शाह, धीअ सैयदा शाहिदा शाह ऐं संदसि औलाद शामिल आहिनि। अलगोस हाउस खैरपुर में प्रेस कॉन्फ्रेंस कंदे सैयद गौस अली शाह चयो त संदसि नंढी घरवारी डॉक्टर सैयद फरखंदा शाह, पुट सैयद सफदर हैदर शाह, पुट अमीर हैदर शाह, वॾी धीअ शाहीना फातिमा शाह ऐं संदसि औलाद हुन जी मिल्कियत जे वारसनि में शामिल आहिनि। हुन चयो त संदसि पुट अली हैदर शाह ऐं शबीर हैदर शाह जा पुट कुर्बान अली शाह, नवाज़ अली शाह साथियुनि जी मदद सां खेसि ऐं संदसि नंढी घरवारी उन मां पुट सफदर अली खे क़त्ल करण जी प्लानिंग जोड़े मिल्कियत फबाइण चाहिनि पिया, तंहिं करे हू साणनि सभु वास्ता ख़त्म करे थो। ॿिए पासे सैयद गौस अली शाह जे पुट सैयद अली हैदर शाह पंहिंजो मौक़िफ़ ॾींदे चयो त संदसि वालिद पंहिंजी नंढी घरवारी जे चवण ते मिल्कियत जी विरासत में उन्हनि सां नाजाइज़ी करे रहियो आहे। असां बाबा साईं खे माराइण जो सोचे बि नथा सघूं, हमेशह संदसि इज़त ऐं ख़िदमत कई आहे। हुन चयो त बाबा साईं कराची या लंडन वारे बंगले समेत ज़मीनूं नंढी घरवारी खे लिखत में ॾेई छॾियूं आहिनि। असांखे मिल्कियत मां को बि हिसो न मिलियो जेका नाजाइज़ी आहे। होॾां सैयद गौस अली शाह पारां पुटनि ऐं पोटनि ते केस पिणु दाख़िल करायो वियो, जंहिंखां पोइ पुलिस सैयद जाफ़र शाह समेत 4 ॼणनि खे गिरफ़्तार करे वरितो। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk